था मांखे ॾिसो मुंहिंजो चिबो बूथ रोज़ मोबाइल में ॾिसंदा हे इम्तियाज़ चांद जो रोज़ मुंहिंजा किल्प हलाईंदा मूंखे बि ख़्वार कयो अथई त पाण खे जेल तक ख़ल्क़ हे काॾों आया मां 14 रमज़ान खां वठी जलसा कया पर अॼु कारी मौला बख़्श मारे इतबार कंदो अॼु मूंखे भिटाईअ तां भॼायो अथई भिटाई केॾो मां सफ़र कयो आया आहियो कॾहिं भिटाई तव्हां बसि कंबर मां चांहि पी वरी कुझु तव्हां लाइ सॼो मुल्क कंबर थोरा परे थी वेंदा परे थी वेंदा कढाई न आंड्रा अल्लाह ख़ल्क़ इन में घणा छड़ा आहिनि चढ़ा चढ़ा जिन वियाणनि खे ॾिसो राख कया तॾहिं नबी से मुंहिंजे मौला अलीअ खे सॼे नियापो ॾिनो ॾाढियां चओ अली अली आहे चओ अली अली आहे चओ अली अली आहे मौला अलीअ जा मुरीद ॿई तवरा मां ॾिसां जो हथ हेठि आहे उहो कटड़ो आहे नारे तकबीर शान रिसालत खत्म नबूवत शान रिसालत खत्म नबूवत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर है तेरी आहे हैं असां अली कारी हो कुरान असां वटा अली हाजी हो काबो असां वटा अली नमाज़ी हो मस्जिद असां वटा अली दीन दारो दीन असां वटा अली जो बचड़ो मुझे मौला हुसैन सजदे में शहीद थियो मुझे कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद थियो खुदा जो कसम सिर सजे मज़ो न आयो जाजा आए तुरी असायो तू छाते छितो ये कुक्कड़ वेढ़ाए कुत्ता वेढ़ाए शराब पे मेला कराए रंजू नचाए खतरा नचाए तू हैदरी आ मां कुरान पढ़ा तबे हैदरी न आया हैदरी असायूं खुदा जो कसम अली हक जो अली पंजन कमन में लेठ न कजा हुजूर पिया फरमाइन मुझे मौला अली खे पंचन कमन में तकड़ कजा पंच घणा पंच असां वटि पोड़ा छा चवंदा तकड़ न कजा तकड़ न कजा तकड़ न कजा किथे किथे पोड़ा बि ग़लति आहिनि हुजूर साहब अली पंचन कमन में तकड़ कजा पंच या रसूला केड़ा महिमान चई त मानी खाराइण में तकड़ कजा तव्हां वरी पुछंदा आहियो कंबर वारा थधो हलंदो गरम हलंदो पापा खाई खाई हुन जा गुर्दा पिया सूरंदन महिमान अचे मानी खाने में देर न कर हिकु नमाज जो टाइम थे पढ़ने में देर न कर बा जनाज़ो तैयार थे तहां त टे ॾींहं रखियो वेठायो हाणे इहा बीमारी मुल्हनि में पई आहे मुल्हनि में टे ॾींहं जनाज़ा रखियो वेठा आहिनि कराची वारा अचनि कराची वारा पिणे खे जहिड़ो कंदा 5 मिंट भी जनाजे रखने की इजाजत न है। नबी से जंग बदर में देखा, नबी से न्याणी बीमार, हजरत उस्मान के घर पान फरमा उस्मान तो खमा इजाजत हो गया जंग ते नाल तुझे घर वाली बीमार आ इतना आलमन मसलो कर तो मुर्स बीमार थे तो ज़ाल खिदमत करे, ज़ाल बीमार थे तो वो मुर्स न करे जो कंबर में मजूर कबो इते लजती थे तांगे ज़ालुन जा एडा वडा हक तव जे मां लाउड ते बुधाया न सुबाने मानी पान पचाईंदो। जनाज़ो तैयार थे, दफनाने में देर न कजो। चौथों कर्ज थी वने ना कर्ज
हाँ तव्हां बरोचन खे ओधर ते रेल मिले न अला बरोचन था न विढ़ंदा कयो बरोचन था अंग्रेज खे तव्हां भॼायो पाणीअ जे वारे ते विढ़िया आख़िरी धक थो हणां आख़िरी न्याणी पुट वॾो थी वञे परणाइण में देर न कजो धननि जा धड़ वियारो वेठा उज़ा ते कोहंदव छा सच था चऊं त पोइ कावड़ जो था तव्हांखे ख़ैरत थी वठे नबीअ न विहारी असां छो विहारियूं हाणे बयान वारी बीमारी 3 धुरनि में अथव मां सच थो चवां न तॾहिं मुलनि खे न वणंदो टे हिकु पीर ॿियो मौलवी अञा ब्रेक तां लत खणा ॻाल्हायो खणा टियों वॾेरा मौलवी न्याणी नथो परणाए चए थो मां ॼट खे कीअं ॾियां मुंहिंजी आलम्याणी आहे मर मुला त ख़बर पवई पीर धीउ नथो परणाए त मुंहिंजी त सती जती आहे पाण 4 कयूं वेठो आहे वॾेरो न्याणी नथो परणाए मथां चिरे बि बनीअ थो न ॾियो मोली ग़लति थो ॻाल्हायां बस कर गजड़ू नबी से मुझे मौला अली के सदे सुभान अल्लाह जो मौला जो जिक्र किया मजो ना है दादा मौला अली जो मुरीद भइयो तबड़ा भइयो तबड़ अज सही थकल आहे खल्क ॾिस मां अमरोड प्रोग्राम करियो मूंखे हुते भरिसां जलसो ॿियो मिलियो पई मां चयोमांसि न मां साईं मौला बख़्श सां ज़बान कई ऐं मुंहिंजी पार त अथव मां अॻ ई फुरियल आहियां अॼु वरी बि आयो बि उतां जाथो फुर थी फुरे धाड़ेल जेकंबाद बि टपी विया पोइ सूबेदार पुछे घणा ॼणा जा सका त महिल गणे हा न मूंखे पिया फुरनि मां गणिया पियो त वरी ॿिए जमादार जो साईं कपिड़ा कहिड़े रंग जा मूंखे हिते क्लेशन पई आहे मुंहिंजो मुठ पियो भई मूंखां त महिल पंहिंजे कपिड़नि जो कलर विसरी अल्लाह हाय खलकत ॾिस करबला मां बस सबक वॾा वेंदा बा 10 ज़ुल्हज ते बि क़ुर्बानी आहे 10 मुहर्रम ते बि क़ुर्बानी आहे नथा जो सुभान अल्लाह 10 ज़ुल्हज ते नबीअ जी क़ुर्बानी आहे 10 मुहर्रम ते इमामनि जी क़ुर्बानी आहे करबला मां बस सबक पहिरियों सबक सैयदन सजदो न छॾियो अली असगर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास जा बाज़ू कटिया 72 साथी पुठा चेथो शिमरा मांखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन नेज़े पे सरता जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वार थी कुछ भी ना अपने पास बचाया हुसैन ने खुद को तो बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन नमाज 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 असाने वरी हाणे हिकिड़ो पैदा थियो आहे दांगी फ़कीर मांझी फ़कीर उर्फ दांगी फ़कीर
वो वरी छा थो चए क़ुरान सॼे में त निमाज़ आहे ई कान थक थई तो क़ुरान पढ़ियो आहे ॼट अॻ में वरी चई त मूंखे न पीउ आहे न माउ आहे तुंहिंजा टपाल वारे चांहि जे डॿे मां निकितो आहे निभागो पार पीगे में पधरो लगाम जो इन बेईमान के तव्हांजे मोहन जे दड़े ते मूर्तीअ खे पुजो मिलियो सरदार शाह हुन ते एफआर कटाई हे असांजे नमाज़ ते बकवास करे लगाम दे मुराद अली शाह इनके न त इन्हनि जो इलाज असां वटि आहे हा पोइ न चइजो त मुला हरामी नबी से फरमायो मां पंहिंजी उम्मत सुञाणींदुसि या रसूल अल्लाह कीअं सुञाणींदो फरमा मुंहिंजा सच्चा उम्मती पक्का उम्मती 5 वक्त वज़ू कंदा नमाज़ पढ़ंदा चेहरो ॿाहूं पेर चोॾींहं जे चंड वांगुरु चिमकंदा मां मोहम्मद बां खां वठी हौले कौसर जो पाणी बि पियारियां जन्नत में बि वठी वञा